नाज़रीन अब्दुल हमीद खोसो ऐं मेहरान प्रेस क्लब की टीम मौजूद है ऐं असां वटि ही मौजूद आहिनि ॻोठाणा असांजो आशिक़ अली खोसो, अली हसन खोसो, अब्दुल हमीद खोसो, अनवर खोसो, असगर खोसो ऐं ॿिया। हीअ ॻोठु गुल खोसो आहे, यूसी नओं ॻोठ में हिकु तारीख़ी ॻोठु आहे, 1930 खां क़ाइमु आहे ऐं हिननि जो ॻोठु रिकॉर्ड ते बि चढ़ियल आहे ऐं हीअ रिकॉर्ड हिननि जे हथ में बि आहे। हिकिड़ो बासर आहे, पीरज़ादो को बासर आहे, नवाब पीरज़ादो को बासर आहे, सियासी हिसाब सां बासर आहे ऐं ॾोकड़ पैसे जे हिसाब सां बि बासर आहे ऐं उन ॾोकड़ ॾेई पैसा ॾेई रिश्वत ॾेई रेवेन्यू खाते खे ख़रीद कयो आहे ऐं ख़रीद करे ऐं रिकॉर्ड हिकिड़ो बोगस रिकॉर्ड ठाराहे हिननि ग़रीब मिसकिन मारवड़नि खे उन ॻोठ खां बेदख़ल करण थो चाहे। हीअ ॾिसो रिकॉर्ड हिननि जे हथ में आहे, हीअ रिकॉर्ड ऐं हिन रिकॉर्ड ते हीअ ॻोठ बि चढ़ियल आहे। 1930 खां हीअ आबाद आहिनि मगर उहो पंहिंजी बासरी ऐं रिश्वतखोरी जे हिसाब सां हिननि खे ॻोठ खां बेदख़ल करण थो चाहे ऐं उन रेवेन्यू खां कूड़ो रिकॉर्ड ठहिराए करे कोर्ट वियो आहे ऐं कोर्ट मां अहिड़ो ऑर्डर बि वरितो अथई जॾहिं त हीअ वरी अपील में विया आहिनि ऐं अपील खां पोइ कोर्ट शायदि हिननि जी तारीख़ 17 अगस्त रखी आहे ऐं उनखां अॻु में हू प्रेशराइज़ करे पैसा ॾेई करे पुलिस खां कार्रवाई कराइण था चाहिनि। इन सिलसिले में ॻोठाणा मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं। जी सर, छा मसइलो आहे तव्हांजो? साईं, असांजो मसइलो 2001 खां वठी हलंदड़ आहे ॻोठ गुल खोसे जो। मुंहिंजो नालो आशिक़ अली खोसो, ॻोठ गुल खोसे जो रवासी अॻुवाण आहियां। असांजो चवणु आहे त जॾहिं 2001 खां वठी केस हलंदड़ आहे कोर्ट में, हिन वक़्तु 2026 पियो थो हले। असांजो जीअं तव्हां ॻाल्हि के असां तव्हांखे ॿुधायो आहे त 17 तारीख़ अपील वारी तारीख़ असां वटि आहे, जेका 17 तारीख़ अगस्त 2026 17 अगस्त। ॿी जेका हिन वक़्तु जेका 23 तारीख़ असांजी जेका हुई रखियल सिविल सीनियर जज वटि, उहा असांजी जज साहिबु रखी आहे 1 अगस्त। हिन वक़्तु असांखे दाबा दड़का ॾींदा था रहनि त ॻोठ ख़ाली कयो पुलिस जी मदद सां। असां वस वारनि खे अपील था कयूं, IG DIG दादू SSP सभिनी खे त असांजो कोर्ट में हलंदड़ मसइलो आहे। असांजो जॾहिं उतां जवाबु पोइ मिलियो वञे, पोइ जे कार्रवाई कई वेंदी त असां उन्हनि खे पोइ जवाबु उहो ॾींदासीं। महिरबानी करे ऐं मुंहिंजो अर्ज़ु आयो साईं त जेके बासर माण्हू ऐं वॾेरे शाही उन्हनि सां गॾु आहे, छो जे 2005 में 2005 या 4 मूंखे ज़हन में मां लिखी न आयो आहियां, पर इहो हिकिड़ो वाज़ो करे मां तव्हांखे ॿुधायां थो। मेहराब लाखियर ॻोठ, जंहिं ॻोठ में नवाब पीरज़ादो रहंदड़ आहे ऐं उन सां वॾेरे शाही बि मदद कंदड़ आहे। असां वॾेरो मरहूम, वॾेरो कुर्बान लाखियर, मुमताज़ लाखियर, मेहराब लाखियर, वॾेरो शमन लाखियर, असां इन ॻोठ में शाम जे टेम में 7 क़ुर पाक खणी ऐं जेको आहे सो उते वियासीं न्याणियूं ॻोठी त असांजे ॻोठ मां दावा ख़तमु कर। हिन क़ुर सदके ऐं न्याणियुनि सदके वॾेरा पंहिंजे ॻोठ जो अथव, हू हिकिड़ो अकेलो पीरज़ादो आहे, तव्हांजे असर में न थींदो। हुन चयो त असां घुरायूंसि था, सम्झी, अलाह कंदो तव्हांखे मोट सुठी मिलंदी। तव्हां क़ुर पाक हुनखे घुराइनि, जीअं असां पाण ॻाल्हायूं था, इनशाअल्लाह तव्हां सां मदद कई वेंदी। ठीकु आहे, असां वापसि आयासीं। अञा उहो मसइलो असांजो कोर्ट में हलंदो रहियो। असां हिन ॾे वियासीं, वरी ॿिए ॾींहं ते असांजी ॿुधे कोन थो, नथो वञे। इहे क़ुर पाक उन्हनि जे दर ते पिया आहिनि। असांखे इहा उमेदु आहे त अॻ में इनशाअल्लाह उहो असां पंहिंजो ॻोठ कीअं छॾे सघंदासीं। पाण खे माण्हू क़बूल कयूं था, पर ॻोठ छॾणु क़बूल कोन कंदासीं। माण्हू जीअण ताईं पंहिंजे ॻोठ में रहंदासीं। जे असांखे असली सभिनी खे मारियो वियो त पोइ जे को माण्हू न रहंदो त पोइ त साईं हुनजी मर्ज़ी आहे। हा, उहो त ॿुधाईंदो साईं। सगोरा ॿियो हिकिड़ो बयानु, नवाब पीरज़ादो
उन जे ॾाॾे जी क़बर साईं सखी सैदी मुसाणी दरगाह साईं मस्जिद शरीफ़ जे ॾखिण साइड में रोड जी वट में जेको साईं ते रस्तो हलंदड़ आहे हिन महिल ताईं उतां साईं ते ज़ियारतूं करण ईंदा आहिनि मुसाफ़िर आल पाकिस्तान सभु। साईं जन खे अर्ज़ु आहे त हुन छा कयो जो पंहिंजे ॾाॾे जी क़बर, पंहिंजे वाल साहब जी क़बर, पंहिंजी फुफीअ जी, पंहिंजी माउ सगोरी जी, हुन छा कयो दीवार हिकिड़ी ॿारहं ॿधी चोवारो मन ठाहे ऐं हुन चयो त मां पंहिंजे अबे ॾाॾे जी क़बर हुन खां पुछा कयईं छा थो करीं कि मां मथां कमिरो ठाराईंदुसि पंहिंजे पीउ माउ जो, मां छांव में रखंदुसि। माण्हुनि चयो त यार हे नेकियारो कमु पीरदादो कीअं थो करे। उन मुताबिक़ जॾहिं हुन भरा विझरायो मथे करे क़बरूं सफ़ा सेटअप थी वियूं त माण्हुनि पुछियुसि भला हे त क़बरूं तो लटे छॾियूं कि हा मां नई सही क़ब्रिस्तान मथे करे पाणी जे तां खां मथे कंदुसि ऐं दीवार पकी ॾियारी। जंहिंमहिल उहो सारी चालू थी उहो कमिरो तयारु थियो, उन में मसवाड़ ते हुन कमिरो ॾिनो जंहिंमें उन ते पकूड़ा पिया पचनि ऐं मुसाफ़िर उतां पकूड़ा पिया वठनि। पोइ टाइम गुज़रियो, कंहिं बि हिन खे घटि वधि ॻाल्हायो या सिख्या ॾिनी छा थो पुरानी हे तूं गज़ब छो थो करी पंहिंजे पीउ माउ जे क़बर ते जेको आहे सो मच ॿाराई वेठो आहीं। हुननि चयो ठीकु आहे सही आहे तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। थोरे अरसे मां पोइ हुन छा कयो जो का पार्टी हिन खे आई हुन चयो तूं पैसा वठि इहो कमिरो असांखे ॾे तूं दवा ख़तमु कर। पोइ हुन जेको आहे सो ख़बर पई असांखे 5 लखनि में पंहिंजी क़बरूं पंहिंजे अबे ॾाॾे जूं माउ जूं ॾाॾीअ जूं खपाए ऐं हे जेको आहे सो हिन महिल असां ते ज़ोर ज़ब्ती रखे वरी 2001 खां वठी वरी केस दाख़िल करे ऐं रहियो आहे। महिरबानी करे ही बासर माण्हू आहे वॾेरे शाह जे चवण ते लॻी करे हिकिड़ी क़बर में अथसि टंग ॿी ॿार अथसि तव्हां हुनजो साईं ॾिसो त सही हलणु ऐं हिन सां मददगार पंहिंजा भाइर असलम पीरदादो ऐं हज़ूर बख्श पीरदादो ऐं ॿिया हुन सां जेके हमदर्दी आहिनि हुननि असां उन्हनि खे दाऊं दोस्तनि जे चवण ते ॾिनियूं। हुननि चयो त असां पंहिंजे भाउ खे चयो आहे पर नथो वञे असां कराची वेठा आहियूं। जॾहिं थोरो चकर हिन महिल मिजा असां कराई आहे को रस्तो वरितो आहे कंहिंजो सहारो वरितो आहे कंहिं असां फिर खे बीहारे असां मीडिया ते जेको कुझु असां मीडिया ते हिन महिल ॻाल्हायो आहे इहो ॿुधी करे ऐं उते इहो हज़ूर बेश्तो ऐं असलम पीरदादो हुनजी हिन महिल बाक़ाइदे हिमायत करे ऐं नवाब खे चवंदा मुंहिंजा भाउ वॾा जेका पैसे जी का बि तूं तकलीफ़ न सम्झजांइ ही पैसा मिल्कियत असां कंहिंजे लाइ था कमायूं तूं वॾो भाई तुंहिंजे लाइ कमाई था इहे पैसा जॾहिं पटु कराईंदे तॾहिं असांखे ख़ुशी नसीब थींदी। असां चाहियूं था असां पंहिंजे ॻोठ में इंशाअल्लाह आबाद रहंदो। नाज़रीन ही ॻोठाणा हुया ही मारूवाड़ा हुया 1930 खां ही आबाद आहिनि ऐं उन ॻोठ खे हिकु बासर जेको जंहिंसां वॾेरा शाही बि जुड़ियल आहे ऐं पुलिस बि जुड़ियल आहे ऐं रेवेन्यू बि जुड़ियल आहे पैसा ॾेई ऐं हिननि जो विच में ही अहम इंकशाफ बि साम्हूं आयो आहे त उहो बासर जेको आहे पंहिंजी माउ पीउ जी क़बर बि खपाए उन ते अदावत करे ऐं उन ते मसवाड़ ते उहा जॻह पंहिंजी ॾिनई ऐं हाणे वरी उहा सेल बि करे छॾी अथई। जेको पंहिंजी माउ पीउ जी क़बर विकिणे थो त उहो हिन ग़रीबनि ते कहिड़ी कहल कंदो उन करे हिननि अपील कई आहे आला अख़्तियारनि खां त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं 1930 खां असांजो तारीख़ी ॻोठु जेको आबाद आहे असां उते वेठा आहियूं उनखे हू मसमार कराइण था चाहिनि उन ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे ऐं जेका पुलिस असांजे ख़िलाफ़ु कार्रवाई करणु थी चाहे उनखे बि रोकियो वञे ऐं असां कोर्ट वियल आहियूं अपील में वियल आहियूं जेसिताईं कोर्ट सगोरी जो आर्डर अचे तेसिताईं पुलिस खे रोकियो वञे त असांजे ख़िलाफ़ु कार्रवाई न कई वञे।